सिंध में मकानीदारनि जी चूंड जे ॿिए मरहले लाइ वोटिंग मुकमल। वोटनि जी ॻणप शुरू। कराची, हैदराबाद समेत 16 ज़िलनि में मकानीदारनि जी चूंड दौरान सिक्योरिटी इंतजाम निहायत सख़्त। रुगो पोलिंग स्टेशन अंदर मौजूद माण्हुनि खे वोट ॾियण जी इजाज़त। इलेक्शन कमीशन पोलिंग जो वक़्तु वधाइण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। मटियारी घारे में माज़ूर औरत ऐं मर्द वोट ॾियण लाइ पहुता। घोड़ाबारी जी यूसी जाड़ादाली में ॻोठाणनि जे पैदल पोलिंग स्टेशन आमद। पीपी, पीटीआई, मुस्लिम लीग नून, जमायत इस्लामी समेत ॿियनि उम्मीदवारनि में चोटीअ जो दंगल। एमक्यूएम जो बाइकॉट। मकानीदारनि जी चूंडुनि दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते बदनज़मी ऐं झेड़ा। भिरशाह में झेड़े दौरान फायरिंग। लठे में मुकुनि जो वस्कारो। 4 ॼणा मरणी। कराची जे इलाइक़े गुलबर्ग में विगोड़ बैलेट बॉक्स टोड़े छॾियो। पुलिस पहुची सूरत-ए-हाल ते ज़ाब्तो आंदो। सऊदाबाद समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते सियासी पार्टियुनि जी कैंपुनि खे ॿाहिरि। पिपरी जी पोलिंग स्टेशन ते पीपी ऐं तहरीक इंसाफ़ कारकुन आम्हूं साम्हूं। जामशोरे में औरतुनि जी पोलिंग स्टेशन ते झेड़े सबब छिकताण। गोलाटी जी यूसी 55 अब्दुल करीम निज़ामानी ते पोलिंग स्टेशन ते हथियारनि जी निमाइश। एसएसपी बदीन पारां नोटिस। हाजी निज़ामानी गिरफ़्तार। केस दाख़िल। बदीन जी यूसी 37 मीर गुलाम मोहम्मद तालपुर ते 2 धुरियुनि में झेड़ो। मुखालिफ़ उम्मीदवार जे एजेंट अब्दुल कादिर उनड़ खे डंडा हणी रतोरत करे छॾियो। गोलाची में औरतुनि जी पोलिंग स्टेशन ते बदनज़मी। एहलकारनि खे धिक्का। न्यू सईदाबाद में पीपी ऐं जीडीए जे उम्मीदवारनि में झेड़ो छिकताण। आज़ाद उम्मीदवार ऐं पीपी जे हामियुनि में झेड़े दौरान 2 औरतूं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। टंडियल हया जी यूसी बुकेरा शरीफ जी पोलिंग ते झेड़े दौरान 1 औरत बेहोश। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां सीपीओ जो दौरो। कंट्रोल रूम जो मुआइनो। चूंड अमल जी निगरानी। इंतज़ामनि ते इत्मीनान जो इज़हार। पोलिंग अमल खे हर सूरत में पुरअमन रहण जी हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त कंहिंखे बि चूंड अमल में रंडक विझण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सियासी पार्टियूं ऐं कारकुन चूंड ज़ाब्ता इख़लाक़ जी पाबंदी कनि। आईजी सिंध, चीफ सेक्रेटरी ऐं डीजी रेंजर्स बि अमन जे सूरत-ए-हाल खे बहितर करार ॾेई छॾियो। तहरीक इंसाफ़ अॻवान फिरदौस शमीम नक़वी सोल्जर बाज़ार में बैलेट बॉक्स जी सील खोले छॾी। पोलिंग अमले सां मुंहवारी। इलेक्शन कमीशन मामले जो नोटिस वरितो। पीटीआई अॻवान खे बेदख़ल करण जो हुकुम। जमायत इस्लामी तरफ़ां पोलिंग अमल ते एतमाद जो इज़हार। एमक्यूएम में दम हुजे हां त चूंडुनि जो बाइकॉट न करे हां। मुत्तहिदा अवाम लाइ कुझु कयो हुजे हां त चूंडुनि में हिसो वठे हां। जमहूरियत कामयाब ऐं दुश्मन नाकाम थी रहिया आहिनि। कुझु अंसर रतो छाण करण जी कोशिश कनि पिया। कैंपुनि खे साड़े चूंड अमल रोकण जी कोशिश कई वई आहे। जमायत इस्लामी कराची जो अमीर हाफ़िज़ ने नेपाल में मुसाफ़िर जहाज हवाई अड्डे भरिसां किरी तबाह। मुसाफ़िरनि अमले समेत 72 ॼणा अजल जो शिकार। नेपाली एयरलाइन जे तर्जुमान जो चवणु आहे त मुसाफ़िर जहाज नेपाल जे पुराणे नई पोरा खां हवाई अड्डे विच में किरी तबाह थियो आहे।